हो जे मुझो अल्लाह चाहे। अब नबी छा जो तमाम मोहम्मद भी पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक जी केर चाहे बस। मक्के जा मुशरिक ईअं कंदा हा, फ़ाइदो मिलंदो आहिनि चवंदा आहिनि अल्लाह ॾों आयो आहे, नुक़सान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾां आयो आहे। फरमातो कुरान इन तो से वो हम हसनतु यक़ूलु हाज़िही मिन इंदिल्लाह व इन तो से वो हम सय्यतु यक़ूलु हाज़िही मिन इंदिका कुल कुल्लु मिन इंदिल्लाह। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फायदो माडो था समझनी, नुकसान तोड़ो था समझनी। मोहम्मद वाहिद कुरान कुरान पढ़ी करे समझाइन। कुल माना चवेन साईं छा चवान, चवेन इज्जत या ज़िल्लत, नफो या नुकसान, गमी या खुशी, सेहत या बीमारी, अड़े धी या पुत्र, कुल कुल मिन इंदिल्लाह। ओ मोहम्मद करीम सदे चवेन सब शय अल्लाह ॾों थी अचे। अर्द छा क्या में जै दिल में अल्लाह जो खौफ आयो उन दिल में मखलूक जो खौफ। मोहम्मद सदे चवेन कुल कुल मिन इंदिल्लाह। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान में फरमाए सदे चवेन सब शय अल्लाह ॾों थी अचे। काढूं अदा कुल्ला अमले कुल नफ्सी ज़र्रा वला नफा इल्ला माशा कुल्ला अमले कुल नफ्सी ज़र्रा वला नफा। बुध बुध कुरान। अब तवा असांजो अकीदो कुरान ते आ न बा। हाँ बा कुरान तो फरमाए मोहम्मद करीम चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदे चवेन तमा मोहम्मद भी पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक। ॻाल्हायो अब छा चईंदा आहियां न अना बुधो कुरान छा तो फरमाए। कुरान फरमाए इज्जत या ज़िल्लत, नफो या नुकसान, धीर या पुत्र, गम या खुशी। कुरान तो फरमाए मोहम्मद अल्लाह ताला फरमाओ सदे चवेन कुल कुल्लु मिन इंदिल्लाह। ओ मोहम्मद करीम सदे चवेन सब शय अल्लाह ॾों थी अचे। नफो ही काढो ईंदो आहे ॻाल्हायो बीमारी दे तकेर, खुशी दे तकेर। अब बुधो इज्जत दे तकेर, जलील करे तकेर। फरमा तो कुरान कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क। कुल मोहम्मद चवे जाथे भी कुरान पाक में वा कुल जो लफ्ज आयो आहे न कुल अल्लाह वारो कुल वडे का वसा अल्लाह तो चवे मोहम्मद तू चवे वाइज करे कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुझा महबूब सदे चवन त मुल्कन जो मालिक मां आहियां। अब केरा मुल्क जो मालिक या बियो कोई आहे? वणे त कंहिंखे बादशाही ॾियां, वणे त कंहिंखे गद्दागर बणाया, वणे त कंहिंखे इज्जत ॾियां, वणे त कंहिंखे ज़लील कयां। खुदा रा अकीदो समझो नफ़े नुक़सान जो मालिक भी अल्लाह, अड़े खौफ भी अल्लाह जो करणो आहे। फरमातो कुरान हक़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। न मरो
मुसलमान थी मारो साई मुसलमान छा के चइबो आहे फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सलम अल मुस्लिमून मिल लिसानिही व यदिही औ कमा क़ाल मुसलमान उन खे चइबो आहे ओ जंहिंजे हथनि ऐं ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे मुसलमान पंहिंजी जाइ ते पाड़ो ख़ुशि आहे अब ॻाल्हायो मुसलमान पंहिंजी जाइ ते तोखो असां को पाड़ो ख़ुशि आहे हा ना जी वर्दी ॾियो त मां ॻाल्हायां न त वरी ॿियो पासो वठां हा बा भला पाड़े खे बि छॾियो अच्छी ॾाड़ीअ वारो अबो अच्छे मथे वारी अम्मा नौजवान पुट जे शरारत खां फारिग आहे अड़े डाइण खां भी चढ़ी विया डाइण भी सत घर टारींदी आ पाड़ो भी ना मुसलमान भी महफूज कोने अच्छी ॾाड़ी वारो अबो अच्छे मथे वारी अम्मा नौजवान पुट जी शरारत खां अबो अम्मा भी फारिग कोन अड़े डाइण खां भी कम टपाए रखा मुसलमान छा था कयो एकड़ो बुजुर्ग हो वे हरम में सुतो पयो बैतुल्लाह राजो ख्वाब लथई जे केतरा हाजी जो बैतुल्लाह में कवा तवाफ था कन जे त 6 लाख जे घणन जो अल्लाह ताला हज कबूल कियो ख्वाब लदो के अल्लाह वाले जे एक जो भी हज कबूल ना है वरी बी रात सुतो पियो आ जवान पूछा तो करे जो केतरा हाजी बैतुल्लाह में आया जे 6 लाख हाजी बैतुल्लाह जो तवाफ था कन जे घणन जो अल्लाह ताला हज कबूल कियो जे हिकड़े जो भी हज कबूल ना है वरी 3 ॾींहं ते सागो ही जवाब पर चवेस छा तो अल्लाह ताला हिकड़े जो घर वेठे हज कबूल कियो उन जे सदके अल्लाह ताला 6 लाख हाजन जा हज कबूल करे छया पूछा तो करे जवान वो केरा ओ जो घर वेठे अल्लाह ताला हज कबूल कियो उन जे सदके अल्लाह ताला 6 लाख हाजन जा हज कबूल किया हज छा जो कबो फरमा तो कुरान इन अव्वल बैतियों वज़िअ लिन्नास लल्लज़ी बेबक्कत मुबारकौ व हुदल लिल आलमीन कुरान तो चवे काबो जहान वारन जे लाए हिदायत बैतुल्लाह कुरान छा चो त जहान वारन जे लाए हिदायत अब छा है ॻाल्हायो अब जहान वारन जे लाए हिदायत बैतुल्लाह अब आइए ना औ जेको तरीको औ मजहब वो भी काथों जो भलो बैतुल्लाह जो ना हा ना जी वर्दी जो ॻाल्हायो मां सां ॿुधो जेके भी पार्टियों उलमा देवबंद सां इख्तिलाफ करन था उनन जी रजिस्ट्रेशन कुरान में ना है मां तो खोले वेंदो चवंदो को मां जो लाल अचे अची मां सां अब दीन काथों आयो मक्के मदीने खां ना अब दीन काथों आयो मक्के मदीने खां ये वरी फरमायो जने दीन खत्म थींदो दुनिया मां मुल्क मां दीन वेंदो दीन ये मक्के मदीने दे वापस मोटंदो जे नांग पांजी बिर ते वापस ईंदो मोटंदो भी अब दीन जो मरकज छा है मक्को मदीनो ना मां सां ॻाल्हायो हेॾे होॾे न ॾिसो था दीन जो मरकज छा है मक्को मदीनो ना ॻाल्हायो हाणे जेको चवे त मक्के मदीने जा इमाम सही कोन्हनि ये कब्ज़े खोर आहिनि भते खोर आहिनि मां तीअं चवंदो मां उहे सही न तुंहिंजे ईमान में शक आहे जाते दज्जाल न ईंदो जाते शैतान मलोन न ईंदो उते बैतुल्लाह में कब्ज़ो खोर कीअं थींदो मदीना मज़हब तरीक़ो उहो रखो जेको बैतुल्लाह में आहे रोज़े रसूलुल्लाह मां मुबारक थो ॾियांव देवबंदियो फखुर सा चवा थो तवा असा जो अकीदो हिन कुरान में मौजूद आहे तवा असा जो तरीको बैतुल्लाह रोज़े रसूलुल्लाह सा सही है इन वल बैतियों वज़िअ लिन्नास लल्लज़ी बेबक्कत मुबारकौ व हुदल लिल आलमीन कुरान तो फरमाए काबो जहान वारन जे लाए बैतुल्लाह हिदायत बैतुल्लाह अड़े जेके ॾिसी आया इन पुछो उन्हनि खां छा आहे बैतुल्लाह फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पहिरीं नज़र बैतुल्लाह ते पई जेका भी जायद दुआ घुरंदो खुदा खाली न मोटाईंदो कबूल करे छॾींदो
जेका भी जायज दुआ घुरंदो खुदा खाली न मोटाइंदुस कबूल करे छड़ींदुस केरा बैतुल्लाह फरमाए अल्लाह जो घर थो बैतुल्लाह जाते हाजी तवाफ कंदा आहिनि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक अरे लब्बैक जा नारा हणे तो हाजी चाहे बैतुल्लाह बुधो कन खोले जवान सुतो पियो आ कि हिकड़े जो अल्लाह ताला घर वेठे हज कबूल कयो पर उन जे सदके अल्लाह ताला 6 लाख हाजन जा हज कबूल किया है समझो था जे छा नालो तस जे अली नालो तस मूफिक जो पुटो आ रहे जे मुल्क ते रहंदो आ नालो छा तस अली कहीं जो पुटरा जे मूफिक जो काथे रहंदो आ जे रहे जे मुल्क में जवान सुंदरो बदी सबो ते निकतो यार दिसां त सही जै जो घर वेठे हज कबूल थियो आ जै जे सदके 6 लाख हाजन जा हज कबूल थिया दिसां त सही जवान केड़ो आ जे जो आयो रहे जे मुल्क में जे पहुतो पुजण सां पुछा केंदा अली आहे या ना जे अली आहे जे काथे आ छा कंदो आ जे वन फलानी बाजार जे अंदर जुतन जो कम थो करे जुतियूं थो वेठो टाके जुतियूं टाकींदो पियो आयो जवानो न हमरावट अस्सलाम वालेकुम चई करे पुछा तो करे यार खबर दे तो जो केड़ो अमल आ ओ जेको अल्लाह खे वणी वयो उन चवण लगो अली बिन मुफिक मुजो केड़ो अमल आ मां त सजो ने जुतियूं थो वेठो टाके बियो मुझो केड़ो अमल आ फरमाइंदा न सजी हकीकत बुधाए यार गाल छाए सजी हकीकत बुधी अली बिन मुफिक चवण लगो यार गाल बुधो मां पैसा कढी दो वे जुतियूं टाके जेके भी पैसा कमाया पियो कुछ पांजे आलायाल बच्चन के खाराया पियो वरी कुछ रख दो वे तो रोजे रसूलुल्लाह जी ज़ियारत करे इंदो पान भी खावा पियो आलायाल के भी खाराया पियो फरमा तो कुरान यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून मां भी कलर में बिज थो वेठो हारिया किए कलर में बिज तो हारिया जेको टपदो आता सब ओरे तकींदा हो मुंजो मथो वण अजायो वन कुरान छा तो फरमाए छा उन चयो पान भी खावा पियो वरी पैसा गड कंदो रख दो वे में रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत करे इंदो हां बा अड़े के होंदे सुंदे रह जी विया के हथे खाली घुमी आया उन जी मर्जी आदा जेके घुरे हां के करोड़ा अरबा रुपयन जा मालिक रहंदा रह जी विया दुनिया छॾे विया वनी मेहमान कब्रन जा बणियाओ मिट्टी जा मेहमान बणिया अड़े के मजदूर हारी कुड़मी जेके दिल में उम्मीदूं करे अखिन मो पानी वहाए दुआ घुरियो रब दुआऊं कबूल करे अड़े काडो का भी वसियत ताकत कोनन कोन को वसीलो बनाए रब उन्हन के भी बैतुल्लाह जी ज़ियारत कराई ताकत जे हुंदे नथो वने न ये समझो तो घुर कोने जड़े घुरे जागो था समझो था ना ताकत अथस नथो वने तो छा समझे तो माना मथो नथी वाग वरे ना पर के एड़ा बेचारा भोज कुड़मी हारी मजदूर बारड़ी जा मानू खबर ही न पई जवान चो मां पैसा कढी दो आयत मां पढ़म केड़ी यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून कुरान तो फरमाए अरे मिल्कियत अल्लाह ताला दिनान पर पान भी न खादाओ आल के न खारायाओ बच्चन ते खर्च भी न कयो ये क़यामत वारे दी गडो कल सोन चांदी मलाइका तपाए करे पेशानी डंभी दन पुठी डंभी दन पासा डंभी दन हकल करे चोदन आला मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम हे उआ गडल मिल्कियत थई अरे पान भी न खादई आल बच्चन के न खाराए फज़ूक़ू मा
कुंतुम तकनिज़ून चखो अज़ाब जहन्नम जो चखो अज़ाब गड्डे 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 गड्डी दाया अब ज़कात नहीं दो ना मुर्सा माते ज़कात वाजिब ही कोनी माते को फर्ज वेंदो गड्डी दे न पाण खाइंदुई न आल आयाल ते खर्च कंदुई किरोड़ हम जा मालिक सवे एकड़ जमीन दिस दिन त भीलन जा मुहर्रा कडी घुमंदे न खाइंदुई न पाइंदुई खुदा जी सज़ा न है तो छाए अल्लाह दे पंज ताकत आधार आल आयाल बच्चन ते खर्च कयो गरीब मिस्कीन मोहताज रनदाल पाड़े में यतीम उनन ते शफकत कयो उनन के खारायो पर बुरादी छा तो फरमाए कुरान बुध बुध कुरान बुध अल्लाह छा चई मां गडे करे मिलकत रखंदो वयम पान भी खादाम जेके ताकतदार खाइंदो हुयम वरी पैसा गड कंदो रखदो हुयम त रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत कराइंदुम बैतुल्लाह जी हज ते वेंदुम पर हिकड़े ॾींहुं समूरा संगत तैयार थी पई पैदल सफ़र हा सब संगत तैयार थी पई पाण में टाइम ठायो से सुभाणे सवेर निकरणो आओ मुजी सजी संगत सुबह जो सवेर पहुंची वई मोखे कुछ लेट थी वई पर मुझे घर में मानी तो तैयार हुई पर भाजी जो बंदोबस्त कोन हो चयम त हाणे पाड़े वारे ॾांहुं भाॼीअ जी खुशबू आई मां चयो त वञा पाड़े वारे ॾांहुं भाॼी वठी अचां न्याणी खे मोकिलियमि अम्मा जे जी अब्बा वञ पाड़े वारे खां भाॼी वठी आओ मानी खाई करे पोइ रोज़े रसूलुल्लाह बैतुल्लाह जो सफ़र कयां जीअं जो मुंहिंजी न्याणी पाड़े वारे वटि वई उन पाड़े वारे जवान उनखे भाॼी न ॾिनी चयईं भाॼी न ॾींदासीं न्याणी वापसि आई हे वरी पाण वयो हेडो हिन जा संगत भी पहुची वई अदा ता माके भाजी न ॾिनी मां बैतुल्लाह जे सफ़र ते वञा पयो भाजी त तैयार कोन थी सगी तकड़ जे करे मानी तैयार हुई जीअं जो चेंस अली बिन मुफिक जो जवान ई अखिन मां हार थी पियो पानी हारे रुन रंडकार देनी पूछा कई मां यार छो थो रोए चवण लगो अली बिन मुफिक चयो मांस जी अदा भाजी तो के छो न ॾियां हाओ पर भाजी तुझे ॾियण जहिड़ी नहीं छो भाजी तुझे ॾियण जहिड़ी न हुई पुछा कई मां छाजे करे तुझे ॾियण जहिड़ी कोन हुई जे मांखे अॼु हफ़्तो थी वियो आहे मुंहिंजूं न्याणियूं ऐं नंढा सगीर पुट बुख जे करे हफ़्तो थी वियो आहे तड़पन पिया हाणे चयमि त हिन जी हयाती वेंदी ज़िंदगी तबाह थींदी पर मैं राति सवेर सां वयमि काती घरां खणी ओ पाड़े में ढूंढ मोह पियो न ढूंढ मां हिसो छॾाए आयमि चयमि त बच्चनि खे खाराए करे हिननि जो सफ़र गुज़र कोन थिए हिननि जी हयाती बची पवे हाणे जॾहिं तुंहिंजी न्याणी पथां खणी आई त मारी जो मां चऊं त रोज़े रसूलुल्लाह जो सफ़र करण वञे थो हाणे इनखे हराम कीअं खारायां हज़रत अली बिन मुफिक थो चवे पर जे इहा ॻाल्हि मां ॿुधी त मां पाड़े वारो बुख ते वेठो ॿार ढूंढ पिया खाइनि उतां सो छॾाए आयो अली बिन मुफिक थो चवे उन जवान खे ओ जवान मुंहिंजी रड़ निकिरी वई ख़बरदार ओ अली बिन मुफिक अड़े तूं हज ते वञे तुंहिंजे पाड़े में ग़रीब मुहताज बुख पिया मरनि हराम पिया खाइन तुझा हज कहिड़े कम सुबह जो काटन जो वगो पाए शापर वटे निकरंदो हां पंहिंजे घर जी त ख़बर अथई पर पाड़े में यतीम रहनि था उन्हनि जो ख्याल करे कयो अथई बेवा औरत मुड़स मरी वियो उमिर रसीदा है बच्चा यतीम थस कॾहिं उन्हनि खां ईद वारे ॾींहुं पुछो अथई त कपिड़ो अथई या कोन अथई अली बिन मुफिक थो चवे मुंहिंजी दिलि मां दाह निकिरी वई रड़ निकिरी वई जेके भी पैसा हुया खणी ओ न जवान खे ॾिनमि तूं पंहिंजे आल आयाल बच्चनि ते ख़र्च कर सॼा पैसा उन खे ॾिनमि दोस्तनि खे चयमि तव्हां वञो मां न हलंदुमि पर मैं अल्लाह ताला खे इहो अली बिन मुफिक जो अमल अहिड़ो वणियो उन जो त घर वेठे अल्लाह ताला हज क़बूल कयो उन जे सदके अल्लाह ताला 6 लख हाजिन जा हज क़बूल करे छॾिया कुरान जादो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून
ओ ईमान वाराओ जो माल ना आखा जी ड्रिजण जो हक उठाओ न मरो मगर मुसलमान थी मरो। अच्छा बात सलात पढ़ो बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। सुभान अल्लाह। बस चंद मिनट अबा पाड़े वारन जो ख्याल कयो गरीब मिस्कीन मोहताज रनज़ाल बेवा खुदा जो नालो तो ख्याल कयो बेली सच ॻाल्हायो जंहिंजो पीउ दुनिया छॾे वियो आहे माई वीचारी बेवा थी पई बच्चा सगीर आहिनि ॾिसो था पाण हालात मुल्क जा पर उन्हनि खां ईद वारे ॾींहुं कॾहिं पुछो थो पंहिंजे बच्चनि खे नवां कपिड़ा पाराए अड़े ख़र्चूं ॾेई करे बाज़ारनि में कुलनि ते खणी ईदगाह में वठी वेंदा हो पर उन यतीमनि ॾे बि ख़्यालु कयो काश उनजी दिलि मां बि रड़ियूं ऐं चीखूं निकिरंदियूं हुजूं काश अबो हुजे हा कपिड़ा वठी ॾे हा ख़र्ची ॾे हा ईदगाह में वठी वञे हा अल्लाह जो नालो थो मुस्लमानो यतीमनि जी पार ॿिया त पंहिंजी जाइ ते चाचा बि यतीमनि जी कॾहिं वर खयूं था वठनि ॿिया त पंहिंजी जाइ ते चाचा बि वर खयूं था वठनि जागो था कुरान तो फरमाए वाला तकरबो मालल यतीम कुरान तो फरमाए खाइण जे इरादे सां यतीम जे माल जे वेझो न वञो यतीम जो माल खाधई ॼणो बाहि जा टांडा पंहिंजे पेट में विधई केॾो कुरानी छा चई यतीम जो माल खाधई ॼणो बाहि जा टांडा पंहिंजे पेट में विधई न खाओ यतीमन जो माल। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जो दिहाड़ो तवज्जो कयो मारे ख्याल कयो ईद जो ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह जे मैदान ते अचनि था ॿुधो हेॾे ईद जे मैदान ते अचनि था हीअं जे ईदगाह जे मैदान ते नज़र कयूं सभु ग़रीब यतीम ॿार जेके ऐं जागीरदारनि जा ॿार सभु खेॾनि ऐं टाकनि पिया ख़ुशीअ वटां टपा पिया ॾियनि पर हिकिड़ो यतीम आहे ओ जेको अखिर मां पाणी थो वहाए यतीमा अखिर मां पानी वहाए फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुत्रा जो सब बार ईदगाह में खेडन था समूरन के नवा कपड़ा पातल हैं पुत्र तू छो थो रोए यतीम रोई करे चे पियो साईं साईं मां रोआ न करे थो ओ जेके बार जो खेलंदा पिया आहिनि इन्हनि खे अबो आहे कपड़ा नवा भला कपड़ा ईद जे मैदान अज ॾींहुं नवा कपड़ा वठी ॾिना आहिनि अम्मा इन्हनि खे खुशबू लगाए गुस्ल कराए कपड़ा पाराए करे अबे जे हवाले कयो अबो इन्हनि खे कुलनि ते खणी ईदगाह में वठी आयो आहे ओ अल्लाह जा रसूल चओ चओ सल्लल्लाहु चओ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं इन्हनि खे अबो आहे जंहिं इन्हनि खे कपड़ा वठी ख़र्चो ॾिनो साईं इन्हनि खे अम्मा आहे जंहिं गुस्ल कराए कपड़ा पाराया मुंहिंजा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा सोना मूंखे अबो कोन्हे त कपड़ा केर वठी ॾे अल्लाह अल्लाह जा रसूल मूंखे अबो कोने कपड़ा केर वठी ॾे साईं मूंखे ख़र्ची केर ॾे साईं मुंहिंजी अम्मा भी मरी वई आहे मूंखे अम्मा कोने मूंखे खुशबू केर लगाए कपड़ा केर पाराए साईं हिननि खे अबो भी आहे हिननि खे अम्मा भी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजो अबो कोने तुंहिंजो अबो मां मुहम्मद रसूलुल्लाह तुझी अम्मा कोने मुझू अज़वाज मुतहरात तुझू अमड़ियूं थई नबी से यतीम के भाकर पाए घर वठी आया पांजी अज़वाज मुतहरात के फरमायो जल्दी क्यों हिन यतीम के गुस्ल कराए खुशबू लगाए कपड़ा पारायो साईं ईद जो ॾींहुं बाज़ारियूं बंद कपड़ा काढो अचन साईं बाज़ार में फरमायो पांजी अज़वाज मुतहरात के फरमाइण था मां मोहम्मद जी नमाज वाली चादर के बाद मां मोहम्मद जी नमाज वाली चादर के बाद करे हिकड़े सा यतीम के गोद बनाए जो से अध जी यतीम के कमीज पाराए यतीम के पारायो ऐ फरमायो जल्दी क्यों इन यतीम जे जिस्म के खुशबू लगायो जेस ताईं इन यतीम जे चेहरे ते मुर्क न ईंदी मोहम्मद उम्मत के ईद न पढ़ाईंदो अल्लाहु अकबर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीम के कोलन ते खणन था
यतीम कुल्ले ते वेठो आहे एडो करबला जो शहीद हजरत हुसैन भाई दुआयो नंढड़ो नाना नाना कंदो आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बाह खां था वठन यतीम खे नुबुवत वारे कुल्हन ते था विहारन कुल्हन ते उन्हनि खे विहारन था पो यतीम कुल्ले ते वेठो आ हथ हुसैन पंध छो पंध विहारियो मता हुसैन के कुल्ले ते खणा यतीम पंध करे दिल में ख्याल अचे त पांजो तडे कुल्ले ते खेंद डोटरो ना काश जो मोंजो भी अबो हो जे त माखे भी कुल्लन ते खणया नबी से फरमायो यतीम जी दिल में मता आह निकरे इन करे हुसैन के पंध था कराइन यतीम के कुल्हन ते था विहारन जेके दुनिया में बार खेडन पिया ईदगाह जे मैदान में नबी से जे कुल्हन ते यतीम के ॾिठो रड़ियूं निकरियुन चीखूं निकरियुन चवन पिया काश अजो असा जो भी अबो अम्मा मोल हो जे हा मोहम्मद अरबी जे कुल्हन जी सवारी नसीब छो चो तो महबूब खुद यतीम समझो था निंड तो ना आयो खुदारा पाड़े में यतीमा बेवाह औरता कदर क्यों जादो फरमाए बुदो वला तकरबो माल यतीम कुरान तो फरमाए खाण जे रादे सा यतीम जे माल जे वेझो ही न वञो समझो था अना पढ़ो कुरान में आयत पढ़ियामो फरमा तो कुरान वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर कुरान तो फरमाए फैसलों को तुझे रब्बा अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना फरमाए इबादत मोजो हक थाओ इबादत मोजी कयो पर अबे अम्मा ते एहसान कयो अड़े रहना तना झणका तना खटवत तना गालायो पर फला तकुल्लहुमा उफ्यो वला तनहरहुमा वकुल्लहुमा कौलन करीमा कुरान में अल्लाह ताला फरमाए अबे अम्मा के हां आई हूं जी वर्दी भी न जा मता ततल जमीन ते बदलो वठाए ओ नौजवान ओ जवानी ते नाल कणवारो खुदा जो नालो थवा अड़े तारा फोटा रे अम्मा दे न दिस जा मारे तवज्जो है आखिरी गाल तवज्जो नबी से फरमायो अम्मा के अब्बे के धक्को है ही ना धक्को है ही ना छड़ो ये हाथ हिया करे छड़ो इए जे पी के इए जे हणाई मां ते हाथ दी ओलर के इए जे हणाई क़यामत दी हाथ न हुंदा टंडो थियो मां पीउ के धक त न है पर छड़ो अखियूं कोझू करे तारा फोटारे करे दिठई तबे क़यामत दी मां रब अखियूं खसे अंधो करे उथारी दो मां से अरे जय मां तुजी खिदमत कई जय मां तुजा गंद धोता अधरात जे टाइम ते तू सुते पे है सर्दी जी मौसम में सी भी जवे अजन लहा त कदे लहा तू पंजे बिस्तरे ते पेशाब पियो करे ता करे उथे अमड़ मिठी निंद्र फिटाए अरे अबो सुतो पयो हो अम्मा जी जी करे छाती न लाए तोके मिठो खीर पई पियारे अरे हया कर अरे हया कर जय अम्मा तो निंद्रों फिटाए करे तोखे खीर पियारा तुझी खिदमत कई हर दुख परेशानी तबीयत खराब आ अम्मा के सही रात अबे के अम्मा के निंद्र ना है अज जने जवान थिया कोई अखियों कोझू करे पी मार दिसे तो अरे बुढ़ी मरे हाथ जय पी मां तुझी खिदमत कई उन पी ते तारा कोझा थो करे उन अम्मा ते अखियूं गंदियूं करे दिसे थो बुढ़ी मरत भल्लो थई सिंध में पानी न हो जे त पो छा खजे पानी में बुढ़ो ने गंदे में उहो भलो पी मां जे साम्हूं कर खणंदो जंहिं जे लाइ रब मुबारक थो करे इबादत मुंहिंजो हक़ अथव अबे अम्मा ते एहसान अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह से मुझे टूटा फूटा लफ्ज़ कबूल फरमाए तां जी मुझे हाज़िरी कबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।